आई गुड़िया थोड़ा खीर त ॾे, असांजो निभागो खीर वारो ई न आयो आहे अॼु। थैंक यू। आई गुड़िया थोड़ी खंडु बि त ॾे, वरी हाणे केरु वञे न बाज़ार वठण। थैंक यू। गुड़िया ॿुध थोड़ी चांहि पत्ती और इलायची बि त ॾे। अच्छा छॾ, हिकु कमु कर, थोड़ी चांहि करे ॾेई छॾ तूं मूंखे। दी सदोरी आहे सदोरी। गुड़िया ॿुध आंटी, हिन में न तव्हांजी सॼे महीने जो राशन अथव। मां मम्मी खे चयोमांसि आंटी खे बार बार एॾी तकलीफ़ थी थिएसि मथे चढ़ी अचण में, त पाण छा था कयूं, आंटी खे हिन महीने जो राशन ई गिफ्ट था करे छॾियोसि। असां त ॾाढा दिलदार माण्हू आहियूं, असांजे घर त मस्तु हीअं राशन फ्री में ईंदो आहे। अॻिले महीने खपेव त कोई टेंशन कान्हे, बिल्कुलु घुरण अची वञिजो, हिकु साथ सॼो खणी अची वेंदा आहियूं। टेंशन या त तव्हां असां सां गॾु रहण बि अची था सघो, मतिलबु चाहे त या त टीवी ॾियो आंटी, अलमारी वलमारी खपेव छा तव्हांखे? महिमान वेठा आहिनि, टेंशन बाय आंटी।